बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। हमारी सीरिया टाइम न्यूज़ जो प्रोग्राम व्यूज़ टाइम आवा यहाँ महताब अली नूर। नाज़रीन, इमरान ख़ान ॿुधायो इहो पियो वञे जेका तनक़ीद कई पई वञे इमरान ख़ान ते वफ़ाक़ी वज़ीर शहरी रहमान पारां तनक़ीद कई वई आहे ऐं सुतसमा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब बि सख़्तु तनक़ीद कई आहे ऐं अॻवाननि जो इहो चवणु आहे त इमरान ख़ान पंहिंजे सियासी करियर जो सभ खां वॾो यू टर्न वरितो आहे। इन जो इमरान ख़ान खे शदीद नुक़सान बि पहुचंदो। यू टर्न कहिड़ो आहे? इमरान ख़ान अमेरिकी साज़िश वारे बयानीअ तां हथु खणी वियो आहे ऐं अमेरिका सां लाॻापा बहितर करण जो ख़्वाहिशमंद आहे। बरतानवी अख़बार खे इंटरव्यू ॾींदे हिकु सवाल जे जवाब में इमरान ख़ान जो चवणो त अमेरिकी साज़िश वारो साइफ़र वारो जेको मामिलो आहे उहो तमामु घणो पुठिते रहिजी वियो आहे। हाणे अमेरिका सां लाॻापा बहितर करणु चाहियूं था। इमरान ख़ान जो चवणो त पाकिस्तान खे न सिर्फ़ु पूरी दुनिया पर ख़ासि तौर ते अमेरिका सां तालुकात बहितर करणु घुरिजनि। हाणे हीउ जेको मामिलो आहे अमेरिकी साज़िश वारो बयानियो, इन बयानीअ खे इमरान ख़ान एतिरो त उथारियो जो इंटरनेशनल कम्यूनिटीअ में इन ते सख़्तु जीअं चइजे त ख़दशनि जो इज़हार कयो वियो। अमेरिका खे हिकु दफ़ो न, ॿ दफ़ा न, 3 दफ़ा न, 4 दफ़ा न, पर केतिरा ई भेरा इन जी तरदीद करणी पई त असां कंहिं बि साज़िश में मुलविज़ न आहियूं। इमरान ख़ान जी हुकूमत किराइण में असांजो को बि हथु न आहे। पाकिस्तान सां लाॻापा बहितर चाहियूं था ऐं इन मामले ते सिक्योरिटी काउंसिल जेका आहे नेशनल, उनजो इजलास थिया। हिक खां वधीक भेरा पार्लियामेंट खे इमरान ख़ान गद्दार कोठियो, इदारनि खे गद्दार कोठियो। इन मामले खे इमरान ख़ान तमामु घणो मथे खणी वियो ऐं इन साज़िश जे बयानी ते इमरान ख़ान हिकिड़ी कैंपेन हलाई। इन कैंपेन हलाइण खां पोइ इमरान ख़ान जेको इहो पुठिते हटियो आहे, बैकफुट ते खेॾण जी कोशिशि पियो करे, या इन साज़िशी बयानीअ तां हाणे जॾहिं हथु खणे पियो त इन ते शहरी रहमान जो चवणु आहे त इमरान ख़ान इदारनि खे गद्दार चयो। सुतसमा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त इमरान ख़ान इदारनि खे गद्दार चयो, पार्लियामेंट खे गद्दार चयो। हाणे एतिरो आसानी सां हू बची नथो सघे। इमरान ख़ान अमेरिकी साज़िश वारे बयानीअ तां हथु खणी पंहिंजी जान बचाए नथो सघे। शहरी रहमान जो बि चवणो त पाकिस्तान खे सिफ़ारती नुक़सानु पहुचाए। यू टर्न ख़ान हाणे चवे पियो त साइफ़र वारो मामिलो पोइ ते रहिजी वियो। इमरान ख़ान पंहिंजी सियासी तारीख़ जो सभ खां वॾो यू टर्न वरितो आहे। हिकु इहो मामिलो आहे, इन ते प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। ॿियो मामिलो आहे सिंध जे ॿोॾि मुतासिरनि जो। थधि में वाध थींदे ई ॿोॾि मुतासिरनि जा अहंज वधी विया आहिनि। केतिरा इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते ॿोॾि मुतासिर एहतिजाज करे रहिया आहिनि ऐं रोअंदे टाइम न्यूज़ ॾाढो उन्हनि पंहिंजूं आहूं दाहूं जेके आहिनि उहे शेयर कयूं ऐं उन्हनि जो चवणु आहे त असां वटि को बि वॾेरो, को बि चूंडियल नुमाइंदो या भोतार लड़ी न आयो आहे जॾहिं खां बरसाति ऐं ॿोॾि सबबु असां बेघर थिया आहियूं ऐं हिन वक़्तु बि बुखूं काटण ते मजबूर आहियूं। हिकिड़ो पासो इहो आहे। ॿियो पासो इहो आहे त पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि ॿोॾि मुतासिरनि जे रिलीफ जे हवाले सां अहम इजलास थियो आहे ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी इन इजलास दौरान वॾे वज़ीर खां सख़्तु पुछाणो बि कयो आहे ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी ॿोॾि मुतासिरनि खे फौरी तौर ते रिलीफ ॾियण जूं हिदायतूं बि जारी कयूं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सिंध हुकूमत ऐं NDA में गॾिजी करे हिन वक़्त ताईं कयो छा आहे उहो ॿुधायो। उनजे जवाब में वॾे वज़ीर पारां कुझु फिगर्स जेके आहिनि उहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे ॾिनी वियूं आहिनि त हेतिरियूं असां रिलीफ कैंप्स क़ाइमु कयूं ऐं ॿोॾि मुतासिरनि खे खाधे पीते जो सामान पहुचाइण जो सिलसिलो हिन वक़्त ताईं जारी आहे। पर हक़ीक़त इन जो उबतड़ आहे। टाइम न्यूज़ जा रिपोर्टर्स हिकु भेरो ॿीहर फील्ड में आहिनि ऐं उन्हनि ॿोॾि मुतासिरनि जा अहंज मालूम कया आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल बि कई आहे। उहा ॻाल्हि ॿोल मुख़्तसर अव्हांखे स्क्रीन ते ॾेखारियूं था। असां ईअं बुख ते वेठा आहियूं, असांजा बच्चा बुख ते वेठा आहिनि। न असांखे टेंट, न असांखे राशन, असांखे का बि शइ नथी मिले। न मूंखे को अटो मिलियो आहे, न चांवर मिलियो आहे, न टेंट मिलियो आहे। मां ईअं वेठी आहियां बुख ते। मुंहिंजा ॿार, असांजो हिते का बि मालिकी कान्हे। सॼे मुल्क खे मिलियो आहे, असांखे सिर्फ़ु न मिलियो आहे। चोफेर पाणी बीठो आहे, रस्तो बि आहे ऐं जुज़ारा ॿिया टिया लंघिया वञनि था। हेॾे कोई बि कोन थो लड़े वञे असांखे। सफ़ा ग़रीब ऐं असांजी जॻह खे छिन आहे। अञा ताईं असांजी कंहिं मालिकी न कई आहे। राशन पाणी असांखे वॾेरनि न ॾिनो आहे। ख़ुदा रा असांजी मदद कयो जो ॾिसो जे असां हक़ आहे त असांखे ॾियो। जी नाज़रीन, सूरत हाल इहा आहे। इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर तर्जिया निगार नसीर मेमर साहब असां सां गॾु आहिनि। प्रोफेसर इनाम भट्टी साहब असां सां गॾु आहिनि। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब ऐं इदरीस लिगारी साहब असांखे जॉइन कयो आहे। नसीर साहब, थैंक यू सो मच सर। आवाज़ अचे पियो मुंहिंजो अव्हां ताईं?
जी अचे पियो। नसीर साहब, एक पासे ॿोॾ मुतासिरनि जा अहंज ऐं अहवाल जेके आहिनि उहे स्क्रीन ते ॾेखारियूं पिया, उहे चवनि पिया त असां ऐं असांजा बचा बुखूं काटण ते मजबूर आहियूं। ॿिए पासे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब इन जो सख़्तु नोटिस बि वरितो आहे, इंतिज़ामिया खे हिदायत जारी कई आहे त फौरी तौर ते ॿोॾ मुतासिरनि खे रिलीफ पहुचायो ऐं घरनि जी तामीर बि शुरू कयो। का उमेद पैदा थी आहे सर हाणे? मूंखे ख़बर न आहे बिलाल साहब नोटिस हाणे छो वरितो, काफ़ी पुराणी ॻाल्हियूं थी वियूं। माण्हुनि जे रिलीफ जा मसइला, माण्हुनि जे रेस्क्यू जा मसइला अगस्त खां शुरू थिया ऐं हाणे दर घटि उनखे 3 महीना अची थिया आहिनि। आइडियली त बिलाल साहब खे नोटिस वठण जी ज़रूरत न हुई। पार्टीअ जो चेयरपर्सन आहे, संदसि सभ खां वॾो जेको वोट ॾींदड़ सूबो खे कामयाबु करे हुकमरान बणाईंदड़ सूबो 3 महीननि खां जे अज़ाब मां गुज़रे पियो, त हुननि खे त पहिरीं ॾींहं ते हिकिड़ी पंहिंजी पार्टीअ जो एमरजेंसी रेस्पॉन्स सेल क़ाइमु करे छॾणु घुरिजे। हुकूमत पंहिंजी जाइ पार्टी जी ॻाल्हि थो करियां। हेॾी वॾी पार्टी आहे न, जी लखें वोट खणंदी आहे, माण्हू हुनखे सपोर्ट कंदा आहिनि, त जॾहिं माण्हुनि ते हेॾी वॾी क़यामत कड़की त पहिरें ॾींहं खां हिकिड़ो फ्लड एमरजेंसी रेस्पॉन्स जो सेल हुजणु घुरिजे हा। 5-7 हुन में फ़ोन जूं लाइन हुजणु घुरिजनि हा, उहो 24 आवर्स राउंड द क्लॉक सर्विस ॾिए हा, उनजो नेटवर्क ऐं कोऑर्डिनेटर हर डिस्ट्रिक्ट ऐं तलके में हुजनि हा। माण्हुनि सां जिते जेको प्रॉब्लम थिए थो हुन ते इमीडिएटली इंस्ट्रक्शंस ॾिजनि हा ऐं हुनजो तदारक कयां। त हिकिड़ो स्ट्रक्चर्ड ऐं ऑर्गेनाइज़्ड वेज़ हूंदा आहिनि एमरजेंसी रेस्पॉन्स जा। हुकूमत बि संदन माथे हथ आहे, PDMA संदन वटि आहे, रिलीफ जो डिपार्टमेंट संदन वटि आहे, हुकूमत अलाए घणियूं कमेटियूं ठाहे चुकी, फोकल पर्सन्स रखी चुकी, त हेतिरो सारो इंफ्रास्ट्रक्चर मौजूदु हो। हेॾी वॾी बर्बादी थी, तारीख़ जो बदतरीन इंसानी अलमियो थियो। बिलाल भुट्टो साहब खे पार्टी जे चेयरपर्सन तौरु हर हफ़्ते में हिकिड़ी 2-3 कलाकनि जी डिटेल मीटिंग पंहिंजे हुकूमत सां, पंहिंजे पार्टी जे अमलदारनि सां उहा पाण करणु घुरिजे हा, हुननि खां रेगुलर अपडेट वठणु घुरिजे हा। सरज़मीन ते जेतिरा भेरा बि पाण वियो त वज़ीर आज़म सां गॾु वियो, हिकिड़े प्रोटोकॉल जा विज़िट हुया, पार्टी चेयरमैन तौरु जीअं कैंपेन में वञिबो आहे, जीअं माण्हुनि खां वोट वठण लाइ लॉन्ग मार्च लाइ वञिबो आहे, ईअं मुसीबत वक़्तु ईअं वञणु घुरिजे, कैंपुनि में वञणु घुरिजे, माण्हुनि सां वेहणु घुरिजे। त पूरो जेको लीडरशिप जो रोल ॾेखारिणो हुयो न, उहो असांखे नज़र कोन थो अचे, त उन जी ज़रूरत हुई। त मुंहिंजे नज़र में हींअर नोटिस वठण हिन सां हाणे को फ़ाइदो कोन थींदो, मर्ज़ घणो वधी चुको। माण्हुनि खे जेका तबाही बर्बादी ॾिसणी सा ॾिसी चुका, जंहिं अज़ाब मां गुज़रणा हा, तकलीफ़ गुज़री, हाणे अबरा सबरा वञी पंहिंजे कखान घरनि ते तबाह थियल ॿुॾल घरनि ते वञी पुॻा आहिनि। हाणे नोटिस जेकर वठण जी का शइ जेको हींअर ताईं तव्हां न करे सघिया, हिकिड़े ऑर्गेनाइज़्ड वे सां हितां खां अॻियां कयो। हुननि खे ईअं ई परगोर लहो, तव्हां प्रॉपर स्ट्रक्चर ठाहियो, प्रॉपर यूनिट्स हुजनि, प्रॉपर तव्हां वीकली अपडेट्स वठो, माण्हुनि जे जेके घरनि जी बहाली आहे, माण्हुनि जी लाइवलीहुड जी बहाली आहे, इंफ्रास्ट्रक्चर जी बहाली आहे, हीअ हेॾी वॾी तबाही खां पोइ तक़रीबन रिबिल्ड थियणी आहे। त पोइ इहो नोटिस वठण ऐं कॾहिं कॾहिं वारियूं मीटिंगुनि वारे विंदुर जे बजाए पोइ हिकिड़ो संजीदा स्ट्रक्चर फॉलो थियणु घुरिजे, उहो नज़र कोन थो अचे। ठीकु आहे नसीर साहब, ॿियो जेको मामिलो आहे जंहिं ते अव्हांजी राय शामिलु करणु चाहींदासीं, उहो आहे इमरान ख़ान जेको अमेरिकी साज़िश वारे बयानीअ तां कुझु पोइ ते हटियो आहे। बरतानवी अख़बार खे इंटरव्यू दौरान इमरान ख़ान जो इहो चवणु त अमेरिकी साइफ़र ऐं साज़िश वारो बयानु तमामु घणो पुठिते रहिजी वियो ऐं हाणे अॻिते वधणु घुरिजे ऐं अमेरिका समेत पूरी दुनिया सां तालुकात बहितर करणु चाहियूं था। इमरान ख़ान जो इहो पोइ ते हटण सां छा उहो सभु कुझु बि पोइ ते थी वेंदो? जहिड़ी रीति असांजे सफ़ीरनि ते बेअतमादी जो इज़हार कयो वियो, अमेरिका खे केतिरा ई भेरा वज़ाहत ॾियणी पई त असां हिन क़िस्म जी कंहिं बि साज़िश में मुलविज़ न आहियूं। इमरान ख़ान पार्लियामेंट समेत ॿियनि इदारनि खे गदार कोठियो। मुंहिंजो ख़्यालु आहे त हिकिड़ो तारीख़ जो बदतरीन भोग हिन माण्हू कयो आहे। हिकिड़ो माण्हू वज़ीर आज़म रहियो हुजे, जे उनखे इहो बि सेंस न आहे त इंटरनेशनल रिलेशन्स में स्टेटमेंट्स कीअं ॾिबियूं आहिनि, हुनजा असर कहिड़ा हूंदा आहिनि, इम्प्लीकेशन छा हूंदियूं। हीअ का मश्करी आहे त तव्हां हिकिड़े पंहिंजो वॾो मुल्क जेको 70 सालनि खां जंहिं ते तव्हां इकोनॉमिकली पॉलिटिकली डिपेंडेंट आहियो, तव्हां हिकिड़ो ड्रामे जो सॼो सीन क्रिएट कयो। 15 भेरा हुननि खां वज़ाहत वठो, फ़ौज जो सरबराह वज़ाहत ॾिए, ISPR वज़ाहत ॾिए, वज़ीर आज़म वज़ाहत ॾिए, सभु वज़ाहत ॾियनि त हीअ साइफ़र कोन हो, हीअ ईअं कोन हो, तव्हां गंढ ॾेई बीठा हुजो त हुयो। तव्हांजा जेके सारी टू से जेके तव्हांजे साॼे खाॿे जेके तूतारा बीठा आहिनि, उहे बि 24 कलाक उहो ई राग ॿुधाइनि ऐं पोइ तव्हां महीना ॿ तरसी चओ त न उहो पोइ ते रहिजी वियो। संदसि जेके कारकुन आहिनि, सो जीअं त तकलीदी क़िस्म जा कारकुन आहिनि, पोइ लॻनि अखियूं बंदि करे हलनि तंहिं करे इन जो बि तव्हांखे दलील ॾींदा, हा साईं इंटरनेशनल डिप्लोमेसी में अहिड़ी को स्टेटमेंट संभाले ॾियणियूं पवंदियूं छो त रिलेशन्स रखणा हूंदा आहिनि। मां सम्झां थो त जेको हुन डैमेज कयो आहे पाकिस्तान जे फॉरेन अफेयर्स जे इंट्रस्ट खे,
ऐं हिते इंतिहाई नॉन सीरियस को स्टूडेंट लीडर बड़ी हरकत करे त खिल अचे ही त वज़ीर आज़म चयो आहे। इन मां अंदाज़ो कयो त ही इन अकुल ऐं इन संजीदगीअ सां मुल्क हलाईंदा रहिया ऐं अॻियां बि हलाईंदा। शाहबाज़ ख़ान साहब खे ऐं शाहबाज़ ख़ान साहब खे इन नौकरीअ ते विहारण वारनि सभिनि खे हुजे जेके हाणे ॿई हथ मथे ते ॾेई वेठा आहिनि। तो ही इंतिहाई गैरनियाणो रवैयो आहे, कहिड़ी बि तरह हिनखे दरगुदर न करे सघिबो। मुंहिंजे ख़्याल में इंटरनेशनल कम्यूनिटी इन मस्करीअ खे कोन विसारींदी, अमेरिकन बि कोन विसारींदा ऐं अहिड़े हिकिड़े माण्हूअ खे जेको एॾो गैर संजीदा ऐं इंतिहा दर्जे जो गैर ज़िम्मेवार हुजे उनखे इंटरनेशनल कम्यूनिटी सुभाणे नाले माता त रिलेशन्स ठाहिण जे लाइ खणी हथु मिलाईंदी बि न। कॾहिं बि हुनखे कॾहिं जेकर वज़ीर आज़म थी बि वियो जंहिंजा इम्कान त घटि आहिनि, कॾहिं बि हुनखे संजीदा न वठंदा, हुन सां वाम न रखंदा, हुनजे हूंदे उहे रिलेशन्स कॾहिं बि मूंखे सिधा थींदी हाणे नज़र नज़र अचनि। इन तमामु घणो पंहिंजो पंहिंजी पार्टीअ जो ऐं पाकिस्तान जो गवर्नमेंट डैमेज कयो आहे। ठीक है नसीर महमूद साहब, थैंक यू सो मच सर। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, अवां अचूं था सर। अवां जो इलाइक़ो केन शाह, मेहर, सीता रोड समेत ॿियनि इलाइक़नि में मुतासिरनि पारां अॼु बि एहतजाज कयो वियो आहे ऐं मुतासिर टाइम न्यूज़ आॾो इहो ॿुधाइनि पिया त उन्हनि वटि खाधो खुराक त छा पर कुझु बि न मिलियो आहे खेनि ऐं चूंडियल नुमाइंदो बि न पहुतो आहे। छा चवंदो अवां? बिलावल भुट्टो ज़रदारी साहब नोटिस बि वरितो, इजलास बि तलब कयो आहे, का उमेद वग़ैरह पैदा थी आहे, बहितरी नज़र अचे पई अव्हां खे? डॉक्टर रफ़ीक साहब माइक पे अनम्यूट कजो सर। रफ़ीक साहब ॿुधो पिया अव्हां सर? डॉक्टर रफ़ीक जी नेट ऑफ थी वई अथव। प्रोफेसर इनाम भट्टी साहब थैंक यू सो मच। अवां ॾे आवाज़ अचे पियो सर मुंहिंजो? न न अची वियो, डॉक्टर रफ़ीक अची वियो। डॉक्टर साहब अची विया आहिनि। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब जी रफ़ीक साहब छा कमेंट आहे अव्हां जो? बिलावल भुट्टो ज़रदारी साहब अॼु इजलास तलब कयो ऐं वॾे वज़ीर खे ब्रीफिंग बि ॾिनी, कैंप्स क़ाइमु कयूं वियूं आहिनि, फिगर्स कुझु ॿुधाया विया आहिनि वॾे वज़ीर खे, उमेद पैदा थी आहे बहरहाल हिन वक़्तु? मूं सुवाल ॿुधो आहे। अदा ॻाल्हि इहा आहे त शुरू खां वठी असां चयो पिए त भई जेका सूरत हाल आहे इन्हनि शहरनि जी जेके ॿोॾ में ॿुधी चुका आहिनि उन्हनि शहरनि बाबति जॾहिं सिंध हुकूमत जी का तयारी कने का सिंध हुकूमत रिहेबिलिटेशन रिलीफ कीअं कंदी, यानी इहा उहा ई ॻाल्हि त मिड़ई 10-15 हिकिड़ा के पार्टी जा हूंदा, हिन जा वर्कर जेके वञी किथे कंदा, हिकिड़ी कैंप हणंदा, उते फोटो कढाईंदा, इन में किथे बि कोन्हे को त को माण्हुनि खे सही तरीक़े सां का सहायता थींदी। उहो हाणे हुनजो मिसाल आहे हिकिड़ो, यानी चेयरमैन बिलावल भुट्टो साहब फॉरेन जे दौरनि ते हुयो, उतां खां मोटियो आहे ऐं हुनजी ब्रीफिंग वरिती आहे ऐं ज़ाहिर आहे त हू राब्ते में बि आहे, ट्वीट कनि था माण्हू हुनखे मैसेजिस कनि था माण्हू, त हुनखे ख़बर पवे थी पई। सो हाणे हुनखे इहा हिकिड़ी अधु का जेका असां कैंप आहे, जेके कैंप हिकिड़ी ठाही हुयूं टंडजाम में, तव्हांखे यादि हूंदो हिकिड़ी बदनाम ज़माना कैंप हुई बिलू हुननि ते, हुन में जेके माण्हू ॾींहं जो ईंदा हुआ, राति जो हलिया वेंदा हुआ, ईअं थींदो हुयो, अहिड़े क़िस्म जो उते को ड्रामो थियो आहे। पर सरे दस्त का बि शइ कान्हे का, छो त नुक़सान जो अंदाज़ो ई कोन्हे को उन्हनि खे, ऐं हिननि खे इहा ख़बर बि न आहे हिन वक़्तु उते माण्हू कीअं पिया कनि। माण्हू पंहिंजे सिर पाण पंहिंजे हिक ॿिए जी मदद करे, मतिलबु मूंखे मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा माइट, मुंहिंजो भाउ, उहे सभु उते आहिनि हिन वक़्तु, उतां खां लाइव रिपोर्टिंग थिए पई त किथे गवर्नमेंट जो को नालो ई कोन्हे को। चयो अथनि त भई ॿिज ऐं भाण तव्हांखे ॾियूं था, हाणे ॿिज ऐं भाण ॾियनि था, अञा ताईं पाणी निकितो ई कोन्हे को, ॿिज ऐं भाण कंहिंखे बि मिले, इहो छा पियो थिए ॿियो इहो आहे त खाधो जेको ॾियनि था माण्हुनि खे, उहो उते जेके फिलंथ्रापिस्ट माण्हू आहिनि उहे ॾियनि पिया, उहे कनि पिया, जेके बिज़नेस कम्यूनिटी जा कुझु माण्हू हुया, हुकूमत जो को नालो निशान कोन्हे। इहे किथे न किथे वञी को 50-100 माण्हुनि खे को बंदोबस्तु कंदा हूंदा, जेके मां नथो चवां इहे वीडियोज़ को फेक आहिनि कीअं, पर तव्हां साइज़ स्केल जी ॻाल्हि था कयो पिया, उन में माण्हुनि जा रोज़गार, माण्हुनि जो
तमामु वॾो नुक़सानु आहे जंहिंजे लाइ हुकूमत कंदा उन खां मदद हाणे इहो चेयरमैन उहो खैरपुरनाथन जा समेत ॿिया सभु शहर ॻोठ इन जी मतिलबु आहे त भरे रहिया आहिनि नुक़सानु छो त मोनोपोली आहे हिकिड़ी पार्टी सिंगल पार्टी सिस्टम आहे उन कॉम्पीट करण वारी का पार्टी कान्हे सिंध में इन जे करे तव्हांजे वोट जी ओतिरी अहमियत बि कान्हे का असांजा वोट माना वेंदा बि छा न वेंदा बि छा काॾे कंदो वोट होॾां वॾेरा आहिनि होॾां पीपुल्स पार्टी आहे उन माण्हू जेके आहिनि से इन करे इहो सॼो हिकिड़ो धोखो आहे जेको मुंहिंजो ख़्यालु आहे त जेको वोटर आहे जेको बुखियो वोटर आहे उहो ॾाढो अनफॉर्गिविंग हूंदो आहे इन करे पीपुल्स पार्टी खे इन जो ख़्यालु करणु घुरिजे शदीद नमूने सां इहे हरकतूं जेके आहिनि वधीक जेके आहिनि से एडिंग इंसल्ट जेको अंग्रेज़ी में चवंदा आहिनि न टू इंजरी उहो ई आहे जेको फटंदे लूण था बुरकियो ईअं न करणु घुरिजे जी ठीकु आहे डॉक्टर रफ़ीक मचानी साहब। प्रोफेसर इनाम भट्टी साहब अवां जी राय छा आहे सर? हिकु पासे बोर्ड मुतासिर एहतजाज कनि पिया ठरी बीरवा LBOD ऐं भान सैदाबाद जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि जिते अॼु बि बोर्ड मुतासिर खुलियल आसमान हेठि बीठल आहिनि फुटेजिस बि हलनि पिया ऐं ॿिए पासे बंदि कमरनि में AC में वेही करे जेके इजलास थियनि पिया उन्हनि इजलासनि में वरी ब्रीफिंग ॾिनी पियूं वञनि फिगर्स कुझु शेयर त कया पिया वञनि पर हक़ीक़त उन जो उबतड़ आहिनि सर। महताब सोचो अॼु खैरपुर नाथन शाह ऐं उन्हनि सभिनी इलाइक़नि में जिते माण्हू बेवाह पिया आहिनि जंहिंजो को बि सरकार जे तरफ़ां परघोर करण वारो कोन्हे उन्हनि खे जॾहिं अॼु इहा ख़बर पवंदी त बिलावल ज़रदारी ब्रीफिंग वरिती आहे ऐं उनखे ॿुधायो वियो आहे त असां अॼु ॾींहं ताईं माण्हुनि खे खाधो बि पहुचायूं था राशन बि पुॼायो आहे टेंट बि पुॼाया आहिनि ऐं माण्हू सभई उन्हनि जी बिल्कुलु सिंध हुकूमत जेको आहे सो मुकमिल तरह ते परघोर लहे थी त उन्हनि माण्हुनि जे फटनि ते इहो लूण जे मिसिल साबित थियो हूंदो या उन्हनि जे मथां मरहम पई हूंदी। ऐं सम्झां थो जिन इहो विसारे छॾियो हूंदो उन्हनि इहो हाणे सोचण बि छॾे ॾिनो हूंदो त को सिंध हुकूमत बि आहे का पीपुल्स पार्टी बि आहे जेके हिननि खां वोट वठी विया जेके ज़िम्मेवार आहिनि वापसि उन्हनि जे लाइ कुझु करण जे लाइ त आउं सम्झां थो अॼोके इन ब्रीफिंग ऐं उन स्टेटमेंट खां पोइ उन्हनि माण्हुनि जे मथां लूण न बल्कि आउं सम्झां थो उन्हनि जे मथां इहो तेज़ाब हारण जे बराबरि हूंदो जॾहिं उन्हनि खे इहा ख़बर पवंदी त उन्हनि जे नाले ते पिस्ता बादाम बि विराइजनि था उन्हनि जे नाले ते टेंट बि विराइजी विया आहिनि उन्हनि जे नाले ते राशन बि अञा ताईं विराइजे थो ऐं माण्हुनि खे मुकमिल तरह सां सिंध हुकूमतुनि जी परघोर लहे थी त उहे माण्हू हाणे वधीक छा था करे सघनि। सिंध हुकूमत वटि सवाइ इन जे ॿियो कुझु आहे ई कोन हिकिड़ो त उते वञी करे फोटो सेशन कराए माण्हुनि जे साम्हूं बीही करे कंहिंखे हिकिड़ो कटो ॾिए कंहिंखे को टेंट ॾिए ऐं पोइ उते बीही ऐं माण्हुनि खे पंहिंजो सिर्फ़ु जेको आहे सो तस्वीर कढाए वापसि अचनि। ॿियो पंहिंजे इन्हनि ड्राइंग रूमनि में वेही करे उते ब्रीफिंग्स ॾियनि उते अंग अखर जेके उन्हनि खे सरकारी अमलदार जेके हिननि जा नौकर आहिनि ज़ाती बणियल जिन खे सिर्फ़ु सयूं करे ॾियणियूं आहिनि बिल ठाहे ॾियणा आहिनि ऐं उन्हनि जो हिसाब किताब सिर्फ़ु ठाहे ॾियणो आहे त जीअं चेक उहे कैश थियनि ऐं अकाउंट में उहे पैसा कंहिं न कंहिं तरीक़े सां ट्रांसफर थी वञनि त सिर्फ़ु उहो कमु हिननि खे करणु अचे थो हिननि खे हक़ीक़ी तौर ते माण्हुनि जी वाहुर करणु कोन थी अचे। ताज़ो ई टियों ॾींहुं हिकिड़े ज़रई पंहिंजो डिपार्टमेंट जे ज़रात जे खाते जे हिकिड़े ऑफिसर ॿुधायो जी त शुरूआत में जंहिं तरीक़े सां उन्हनि खे चयो वियो त हेतिरा पैसा ईंदा ऐं उन्हनि जे लाइ सर्वे करे ॾियो उहा उन्हनि जॾहिं कई त उनखां पोइ आस्ते आस्ते वञी कमु हाणे हिते बीठो आहे त उन्हनि खे जवाबु मिली वियो त बसि इहो पाणे ई उन्हनि खे ॿिज भाण सभु शइ पहुची वेंदी तव्हां जेका सर्वे करे ॾिनी तव्हांजी महिरबानी। त यानी सर्वे हुननि खां करायूं सभु शयूं हुननि करे ॾिनियूं ऐं हुननि खे आख़िर में वरी जेको आहे सो नतीजे में जवाबु सिर्फ़ु इहो मिलियो त तव्हांजा अंग अखर त इहे ठीकु आहिनि पर जेको रेवेन्यू खाते जा अंग अखर आहिनि न मुख़्तियार कार वटि जेके ढल जे लाइ हिन जे लाइ रसीदूं पयूं अचनि थियूं उन्हनि जा उहे अंग अखर जेके आहिनि उहे एतिरा कोन्हनि तंहिंजे करे बसि उहो पाण ई असीं ॾिसी वठंदासीं। यानी हिन जो मतिलबु इहो थियो त तव्हां हिकिड़ी सर्वे कराए उहे तव्हां अंग अखर ठाहे फाइल ठाहे उन्हनि में सभु शयूं करे छॾींदव त हेतिरो असां जेको आहे सो कणिक जो बिज ॾिनो हेतिरियूं DAP जूं बोरियूं ॾिनियूं हेतिरियूं यूरिया जूं बोरियूं ॾिनियूं ऐं ॿिए पासे वरी तव्हां जेको आहे सो उहो उन्हनि खे ई मुख़्तियारकार SDM ऐं तपेदार जे ज़रिए जेको कुझु सिर्फ़ु बिलनि जी वसूली कंदव ऐं चेक साइन कराईंदव त सिर्फ़ु उहो ई अमल थींदो ऐं हेठि कंहिं बि माण्हू खे को रिलीफ कोन मिलंदो। इहो त थियो अलॻि पर हीउ जेको हाणे सर्दियूं अचनि पियूं सीउ पारे में जेके माण्हू अॼु ॾींहं ताईं हींअर बि तव्हां जेके फुटेजिस ॾेखारिया ऐं मूंखे यकीन आहे त इहे तव्हांजा ताज़ा ई अॼु जा रिकॉर्ड कयल फुटेजिस हूंदा जेके ब्रीफिंग खां पोइ तव्हां जेको आहे सो उते इहे रिपोर्ट्स वरितियूं
त सोचो महताब हींअर कुझु ॾींहंनि में बरसाति जी पेशन गोई बि थियल आहे ऐं जीअं ई बरसाति पवंदी उन खां पोइ शिदत सां सीउ जेको आहे सो उहो पवणु शुरू थींदो ऐं जॾहिं उन शिदत में इन सीअ में इन बरसाति में इहे माण्हू ॿार उन्हनि जो माल इहे सभु जॾहिं हिते पिया हूंदा त उन्हनि जी वधीक कहिड़ी हालत थींदी। त आउं सम्झां थो सिंध हुकूमत कंहिं बि तरह सां न ॿोॾ खां पहिरीं को पंहिंजो किरदारु अदा करे सघी न ॿोॾ खां बाद पंहिंजो घुर्बल किरदारु अदा करे सघी ऐं न ई हींअर ताईं जेका हुननि जी घुर्बल ज़िम्मेवारी आहे उहा हू पूरी कनि था, पर उन जे बजाए अञा वधीक माण्हुनि जे ज़ख़्मनि ते तेज़ाब हारींदा वतन था। जी महताब। ठीकु आहे प्रोफेसर इनाम भट्टी साहब। इदरीस सिकाज साहब ॿुधो पिया सर? अवां जी जी बिल्कुलु महताब साहब। इदरीस साहब, हिन वक़्तु तव्हां हैदराबाद में मौजूदु आहियो ऐं तव्हां विटनेस आहियो त सभ खां पहिरियां जेका शुरूआति थी ॿोॾ मुतासिरनि खे मानी पहुचाइण जी मुफ़्त में, उन्हनि जे लाइ टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सरवान अली कादी साहब कोठड़ी में जाम शोरो में तंदूर लॻारायो बजाए जो उन्हनि ॿोॾ मुतासिरनि ताईं पचल खाधो पहुचायो वञे। उन तंदूर लॻाइण खां पोइ थियो ईअं त रिलीफ कैंप्स जेके बि हुयूं उन्हनि रिलीफ कैंप्स में तरसियल जेके ॿोॾ मुतासिर हुआ उन्हनि खे मुफ़्त में मानी ऐं ॿोॾ जेको आहे उहो 2 टाइम 2 वेलनि जी मानी उहा पहुचाए पई वञे। इहो सिलसिलो वरी एतिरो वधियो जो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पोइ अली कादी साहब जी इन अमल खे ॾिसंदे वरी कुझु सरहदी वारनि पारां बि तंदूर क़ाइमु कया विया ऐं ॿोॾ मुतासिरनि ताईं खाद खुराक जेका आहे उहा पहुचणु शुरू थी वई। इन हद ताईं त इहा ॻाल्हि ठीकु आहे त ॿोॾ मुतासिरनि खे खाधो पीतो मिलंदो रहियो, पर सिंध हुकूमत जेका दावा करे पई या ॿोॾ मुतासिर ॿियनि इलाइक़नि में हैदराबाद जामशोरो टंडो जाम खां अलावा कोटड़ी खां अलावा ॿियनि इलाइक़नि में जेके हिन वक़्तु बि खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि उन्हनि जूं हक़ीक़तूं जेके आहिनि उहे सिंध हुकूमती दावाउनि जे कुझु उबतड़ आहिनि। इदरीस साहब। जी महिरबानी महताब अली साहब। मुंहिंजे ख़्याल में तव्हां जेको ॿुधायो इंटरव्यू में जेको मुख्य हज़रात ऐं ॿियो असांजी आवाम जेका आहे उन जेका मदद कई ॿोॾ मुतासिरनि जी, मुंहिंजे ख़्याल में उहा क़ाबिल जेतिरी तारीफ़ कजे उहा तारीफ़ घटि आहे। ॿिए पासे सिंध हुकूमत जेके उन दौरान जेके गिफ़लतूं कयूं पई, जेके नाहलियूं कयूं पई, जिनखे असां क्रिमिनल नाहलियूं बि चयूं, उन ते असां बार बार तनक़ीद कई, बार बार हुक्मरान खे यादि ॾियारियोसीं इहो जेको एॾो इंसानी अलमियो थियो आहे उन ते तमामु घणा सख़्तु इनिशिएटिव वठणु खपनि, अमली तौरु वॾो कमु करणु खपे, पर उहो ई त आवाम दाऊं कंदो रहियो ऐं ॿिए पासे हुक्मरान जेका आहिनि उहो जीअं अघूर नेट में हूंदा त ईअं उहो अघूर नेट में हुआ। हाणे ॾिसो हिन वक़्तु बिलावल साहब जेको जो नोटिस वरितो आहे, ॾिसो मतिलबु हाणे बिलावल साहब जेको नौजवान जेको चए थो लीडर आहे हुनजे बारे में ॿुधायो वेंदो आहे त बिलावल साहब हीअं करे वठंदो हीअं करे वठंदो ऐं अवाम खे हिकिड़ियूं वॾियूं उमेदूं ॾेखारियूं वञनि पियूं। हाणे बिलावल साहब जेको नोटिस हींअर वरितो आहे जेकर मुंहिंजे ख़्याल में उहो सेप्टेंबर में वठे आहे, उहो अगस्त सेप्टेंबर में वठे आहे या अक्टूबर में वठे आहे, जॾहिं जिथे किथे दाव हुयूं त मुंहिंजे ख़्याल में बिलावल साहब खे हर तरफ़ खां सारायो वञे आहे, हर तरफ़ खां बिलावल साहब जी तारीफ़ कई वञे आहे। पर हिन वक़्तु जॾहिं त केतिरा मुतासिर पंहिंजे इलाइक़नि में विया आहिनि ऐं गुज़िरियल 3-4 महीने हुकूमत कुझु बि न करे सघी आहे त पोइ हिन अहिड़े बयान जो पस मंज़र कहिड़ो थी सघे थो। असां आम तौर ते हमेशह अहिड़ा जहिड़ा बयान ईंदा आहिनि, जहिड़ा नोटिस वरिता वेंदा आहिनि त उनजे पुठियां हिकिड़ी रांदि हूंदी आहे, पुठियां हिकिड़ी गेम हूंदी आहे त वज़ीर आला खां वधीक कमु वठणा आहिनि या वज़ीर आला वाक़ई पाण खे वज़ीर आला सम्झणु शुरू कयो आहे या उनखे जेको सो वरी कॾहिं कासा टंडोलियार में प्रेस कॉन्फ्रेंस थी वेंदी आहे, कॾहिं टपी साहब अची वेंदो आहे, कॾहिं वरी ॿिए खे चयो वेंदो आहे तूं वज़ीर आला आहीं, त उहा या अहिड़ी का क़िस्म जी गेम खेॾी पई वञे या अहिड़ी क़िस्म जी गेम आहे जेकॾहिं माज़ी में जेके बि अहिड़ा कम थिया आहिनि कार्रवायूं थियूं आहिनि उनजो इहो पस मंज़र रहियो आहे। बुनियादी तौर ते आवाम जे लाइ नोटिस वठणु खपे हा त उहो उन वक़्तु वठणु घुरिजे हा, जेकॾहिं हिन वक़्तु जेको आहे उनजो को बि मंतक जेको आहे उहो सम्झ में कोन थो अचे, लॻे थो ईअं त कोई इन्हनि जो पंहिंजे अंदर में ई जेको आहे को मसइलो आहे मामलो आहे उनखे कराइनि था। त बिलावल साहब जेकॾहिं मुंहिंजे ख़्याल में इहो नोटिस महीनो 1.5 महीने में वठिया त पूरी सिंध जेका आहे पूरी सिंध जा पढ़ियल लिखियल माण्हू राइटर लेखक उनखे वॾो साराइनि हा ऐं उनजी तारीफ़ बि कनि हा, पर हीअं मुंहिंजे ख़्याल में हिननि पंहिंजे मख़सूस जेका पंहिंजा पाण में के मामला हूंदा उनखे रखी जेको आहे अॻियां कयनि। आवाम जी उहा अशर आहे, ॿोॾ मुतासिर सताइर जेके माण्हू आहिनि उहे साॻे मसइलनि खे मुंहुं ॾियनि पिया, साॻे प्रॉब्लम में बीठा आहिनि। हीअ हिकिड़ी हिनजी ॾटकड़ी जो सियासी प्रोपेगेंडा जो हथियार आहे जेको इस्तेमालु कयो आहे, पर मुंहिंजे ख़्याल में उहो बेवक़्ताई कयो आहे। ठीकु आहे इदरीस लिगारी साहब। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, ॿिए टॉपिक ते वञण खां पहिरियां अवां खां जेकॾहिं मुख़्तसरन इहो पुछूं सर त अवां जेको प्लानिंग एंड डेवलपमेंट खाते में हुआ जंहिं वक़्तु त इन खाते जो कमु छा हुजे थो, अहिड़े क़िस्म जी सिचुएशन्स में इहो खातो का प्लानिंग कंदो आहे के फिगर्स वग़ैरह ॾींदो आहे गवर्नमेंट खे, को अमली तौर ते कमु कंदो आहे या इहो खातो बि जीअं इनाम साहब चयो रेवेन्यू वारे खाते वांगुरु या ॿियनि खातनि वांगुरु रुगो खाना पूरी कंदो आहे, जीअं साहब चवे उनजी मज़ीद जा फिगर्स ॾिना वेंदा आहिनि? ॾिसो प्लानिंग एंड डेवलपमेंट डिपार्टमेंट बुनियादी तौर ते जेको एनुअल डेवलपमेंट प्लान आहे जेको 200 खां 250 बिलियन ताईं आहे सिंध जो,
उन जी प्लानिंग उन जूं जेके आहिनि PC1 जेको आहे उहो उते ठहंदो आहे ऐं उहे पैसा डिस्पर्स कंदो आहे उन्हनि पैसनि जी मॉनिटरिंग करणु उन्हनि यूटिलिटी मॉनिटर करणु ऐं उन्हनि ते रिपोर्ट करणु उन्हनि जो इम्पैक्ट इवेल्यूशन करणु जेका पब्लिक इन्वेस्टमेंट आहे उन जी जेका आहे असेसमेंट करणु इहे सभु उन्हनि जे हथ में आहिनि। अहिड़े क़िस्म जी प्लानिंग बि प्लानिंग एंड डेवलपमेंट वटि अचे थी पई पर हिन वक़्तु सूरत हाल उते जी आहे त उते हिकिड़ी पूरी इकोनॉमिक विंग आहे जेका ख़ाली आहे यानी जिते मूं एज़ अ DG कमु कयो पिए त मां उतां हले वियो आहियां त वरी हुननि एडवर्टाइज़ न कई आहे। चीफ इकोनॉमिस्ट जी पोज़ीशन एडवर्टाइज़ करे रखे वेही रहिया आहिनि कॾहिं कोन खयो हिकिड़े ब्यूरोक्रेट खे ॾिनो उहो भलियो वियो आहे उहा सॼी विंग ई ख़ाली आहे। इन करे जेको इकोनॉमिस्टनि जो कमु आहे जेका इकोनॉमिस्टनि जी विंग आहे PND में उहा हिन वक़्तु बिल्कुलु ख़ाली आहे। उन ते मतिलबु आहे त कंहिंखे बि हू अचण लाइ तयारु कोन्हे ब्यूरोक्रेसी जेका आहे उहा इकोनॉमिस्टनि खे वठी अचण लाइ तयारु कोन्हे का। इन करे जेको प्लानिंग जो कमु आहे सिंध जो उहो रुलियल आहे उहो अहिड़ी त ख़राबु सूरत हाल में आहे की एतिरो अॻु में कॾहिं न हुयो। जंहिं वक़्तु मां हुयुसि त उन वक़्तु काफ़ी शयुनि खे बहितर करण जी कोशिशि थी रही हुई। उन वक़्तु प्लानिंग जो चेयरमैन ऐं वज़ीर आला बि काफ़ी उन में अॻुभरो हुयो पर पोइ जीअं पोइ तीअं मां हाणे ॾिसी रहियो आहियां त मतिलबु आहे त का बि सूरत हाल कान्हे का। अंगनि अखरनि जे हवाले सां जी रफ़ीक साहब देखो तो राब्तो असां वरी कटिजी वियो आहे त वापसि सवाल ईंदासीं रफ़ीक साहब जेकॾहिं मां ॿुधो पिया त इनाम भट्टी साहब मां ॿुधो पिया सर। जी मेहताब प्रोफेसर साहब कुझु वक़्तु पहिरियां जॾहिं घरेलू क़ौमुनि जो सरबराह एंटोनियो गुतेरेस पाकिस्तान जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जे दौरे ते हुयो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां गॾु जॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब मुख़्तलिफ़ ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो हुयो इवन जो मोहन जो दौरो ताईं वञी पहुता हुआ उन वक़्तु अमलदारनि पारां जेका खेनि ब्रीफिंग ॾिनी वेंदी हुई त अवां जी राय उन वक़्तु इहा हूंदी त अमलदार जेके ब्यूरोक्रेट्स आहिनि उहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे सुरमो पाराइण में कामयाबु थी विया जेके अंग अखर उनखे ॿुधाया विया पर हक़ीक़त उनजो उबतड़ आहिनि। अॼु जेको इजलास थियो आहे इन में बि बज़ाहिर ईअं ई लॻे पियो त जेके फिगर्स ॾिनी वियूं जेको कुझु ॿुधायो वियो बिलावल साहब खे खेसि सुरमो ई पाराए वियो अॼु बि। मेहताब मौजूदा हुकूमत जेका आहे इन क़िस्म जी हिकिड़ी फिनामिना ठाहे छॾी आहे त जेके बि कामुरा हुजनि उहे बसि चैन ई चैन ॿुधाइनि ऐं उन्हनि खे जेको कुझु शेयर हिसोपति ॾियणो आहे उहो उन्हनि खे उहो ॾियणो आहे। तंहिंजे करे सिर्फ़ु उहो इहा ई ॻाल्हि कंदा त जेको कुझु सिंध हुकूमत करे थी पई तमामु बहितरीनु करे पई। हक़ीक़त इहा आहे त सिर्फ़ु उते पैसनि जी विरासत कीअं थींदी कंहिंजो कमीशन कीअं थींदो ऐं त सिंध हुकूमत जे हर खाते में उन्हनि जी सोच अमल दख़ल सॼो इन ते थो हले। ऐं त चवंदो आहियां जॾहिं ट्रेयरी मां तव्हांजो बिल पास न थी सघे सवाइ कमीशन जे तव्हांजो को बि चेक सिंध गवर्नमेंट जो बग़ैर कमीशन जे उहो एडवांस में रिलीज़ न थी सघे त यकीन ॼाणो उते कंहिं बि क़िस्म जी बहितर गवर्नेंस मुमकिन ई न हूंदी। ऐं उनजो सबबु छा आहे? उनजो सबबु आहे त मथां खां वठी हेठि ताईं उन्हनि सभिनी खे उनजो शेयर मिलणु। बिलावल खे जेका रिपोर्ट ॾिनी वई हूंदी उन में ऑलरेडी अॻु में ई इहो तय हूंदो त उनखे छा ॿुधाइणो आहे। उनखे उहो कुझु ॿुधाइणो आहे जंहिंमें साराह थिए कारकर्दगी उनजी बहितर नज़र अचे ऐं खे इहो बि ॿुधायो वेंदो त इहे असांजा सभु वज़ीर इहे असांजा सभु जेके बि कामुरा आहिनि उहे राति ॾींहुं हिकु कयो वेठा आहिनि ऐं महिनत कनि पिया था ऐं यकीनी तौर ते हू बि इन में ई ख़ुशि थींदो। UN सेक्रेटरी खां वठी करे हिननि जेके बि इन क़िस्म जूं शयूं कयूं उनजो हिन वक़्तु ॾिसो तदारुक छा थियो आहे। मूंखे हैरत इहा थिए त हिननि जेको उमेद रखी हूंदी त UN सेक्रेटरी जे अचण खां पोइ दुनिया सॼी खे जेका अपील थींदी उनजे वापसी में जवाब में जेको आहे सो दुनिया सॼी का हिननि जी मदद कंदी उहा बि ही न करे सघिया। उनजो बि हिकिड़ो वॾो सबबु इहो आहे त तव्हां ॾिसो जेकॾहिं सवात जे नंढड़े इलाइक़े में जेका ॿोॾि आई उन दरिया जे करे ऐं जेके इलाइक़ा उते थोरा घणा मुतासिर थिया उते वञी जेकॾहिं तव्हां कमु ॾिसंदव त उते इंटरनेशनल NGOs खां वठी लोकल NGOs बि तमामु वधीक तव्हांखे कमु कंदे नज़र ईंदियूं। उन जे उबतड़ सिंध में त जेके बि इलाइक़ा आहिनि उन्हनि सभिनी ते केर बि जेकॾहिं कमु करे थो त उनजूं अञा ताईं रिस्ट्रिक्शन्स उनखे रुकावटूं तमामु घणियूं फेस करणियूं पवनि थियूं। वॾी मज़े जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं का धुर जेकॾहिं पंहिंजे तौर ते कमु करण बि चाहे अचे थी त उनखां हिकिड़ो त हू वॾा साहब जेके उहे उनखे तंग कनि था उनखां पोइ जेकॾहिं उहे बची था वञनि त वरी हेठि जेके नंढा साहब वेठा आहिनि उहे वरी उन्हनि खे चवनि था त अॻु में असांजी मार्फत कयो असांखे ॾियो ऐं असांजे मार्फत कंहिं बि एरिया में दाख़िल थियो।
हिकिड़े इलाइक़े में सिर्फ़ु हिकिड़ी NGO किथे कंहिं थोरे कमु करण जे लाइ जॾहिं लथी त उते ख़ुदि उन्हनि खे इहो फेस करणो पियो त उते जो पीपल्स पार्टी जी जेका नुमाइंदा जेके पाण खे सॾाइनि था उन्हनि खे घुराए ऐं चयो त असांजी मर्ज़ी खां सवाइ तव्हां हिते कंहिं सां बि का विरासत वग़ैरह न कयो, असांखे ख़बर आहे त हक़ीक़ी तौर ते मुतासिर माण्हू कहिड़ा आहिनि। त हक़ीक़ी तौर ते जेकॾहिं हलो ईअं बि हुजे, वाक़ई जेकॾहिं उहे इन तरीक़े सां पंहिंजे हक़ीक़ी मुतासिर माण्हुनि ताईं पहुचणु चाहींदा हुजनि तॾहिं बि सुठो, पर नियत जेका आहे उन्हनि जी इहा आहे त हर शइ असांजे हथां थिए ऐं उहो ई सॼो मामलो आहे जेको ख़राबी जो सबबु बणिजे थो। त महताब आऊं सम्झां थो, मूंखे तस्दीक त कोन्हे पर इन्हनि सभिनी अहमालनि मां लॻे थो त हुनखे रिपोर्ट जेका ॾिनी वई हूंदी सिर्फ़ु ख़ुशि करण वारी ॾिनी वई हूंदी ऐं पंहिंजी कारकर्दगी बहितर ॿुधाई वई हूंदी त असां बहितर कारकर्दगी सां सॼी सिंध में कमु कयूं। जी ठीकु आहे प्रोफेसर इनाम भट्टी साहब। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब सां राब्तो बहाल थियो आहे। डॉक्टर साहब ॿुधो पिया सर? अवां रफ़ीक साहब ॿुधो पिया सर? अवां रफ़ीक साहब हमारी आवाज़ अचे पियो मुंहिंजो? ठीकु आहे, रफ़ीक साहब सां ॿीहर राब्तो कयूं था। इदरीस लिगारी साहब, इमरान खान जेको अमेरिकी साइफर वारे मामले ते, मुबैना साज़िश वारे मामले ते यू टर्न वरितो आहे, जंहिं ते चयो इहो पियो वञे त पंहिंजे सियासी करियर जो सभ खां वॾो इमरान खान यू टर्न वरितो आहे, इन खां पोइ हाणे छा थींदे ॾिसो पिया? छा थी सघे थो इमरान खान जे ख़िलाफ़ बि, ऐं छा सभु कुझु वापसि बि थी सघे पियो इन बयानी खां पोइ जेको कुझु थियो आहे? मतलब सब ॾिसो, ही इमरान खान तो हुए यू टर्न खान तौर सां वटि पाकिस्तान में मशहूरु आहे। हुन कहिड़नि मामलनि ते यू टर्न न वरिता आहिनि ऐं हू पंहिंजी मर्ज़ी सां जॾहिं चाहींदो आहे जहिड़ो बयान ॾेई छॾींदो आहे, जॾहिं चाहींदो आहे त उन वापसि वठी छॾींदो आहे। तंहिंजे करे हीउ जेको सफ़ारती मामिलो इन ते इनखे सोच समझी जेको ॾियणु खपे हा, ऐं उन ते न कुझु कंहिं तरीक़े सां मीटिंगूं थियूं पए ऐं सिक्योरिटी काउंसिल जा इजलास थिया पे, सलामती काउंसिल जा इजलास थिया पे, तंहिं बावजूदि बि हीउ जेको पंहिंजे मौक़िफ़ ते बीठो हुयो। हाणे बि स्टेटमेंट जेका ॾिनी आहे त उहा बि पंहिंजे हिसाब सां ई ॾिनी आहे, जॾहिं का बि ॻाल्हि कोन्हे त हाणे हुते पहुची अचो आहे। पर ॾिसो, इहो असांजो अलमियो रहियो, असांजे सियासतदान जेके हुकुमरान रहिया आहिनि। मिसाल लियाकत अली खान जेको हुयो वज़ीर आज़म, उहो जेको अमेरिकी कैंप में वियो, उन साॻियो रिवर्स वरी पंहिंजी स्टेटमेंट वापसि वरिती, अमेरिका जे मुखालिफ़ थी बीह रहियो। वरी जेको अयूब खान हो, जीअं पाकिस्तान खे सर्द जंग के दौरान अमेरिका में वठण में अहम किरदारु अदा कयो, उन बि जेको आहे सो फ्रेंड्स नॉट मास्टर्स जेको आहे किताब लिखी अमेरिका खे चई अलविदा चई। भुट्टो साहब जितो पूरे पाकिस्तान में 5 साल जेको अमेरिका जो पूरो अमेरिकन भुट्टो साहब रहियो, ख़ैर उनजा कुझु मामलनि ते इख़्तिलाफ़ रहिया पंहिंजी जॻह ते, पर जंहिं वक़्तु भुट्टो साहब जवाज़ बणायो हुयो त मुंहिंजी जेका हुकूमत वई आहे उन हक़ीक़त जो ज़िम्मेवार अमेरिका आहे। अमेरिका खे कहिड़ा कहिड़ा ख़िताब भुट्टो साहब कोन, पर साॻियो भुट्टो साहब जॾहिं जेल में मौजूदु हो, पंहिंजी फाई खां कुझु महीना अॻु में अफ़गानिस्तान में ऐं ईरान में सूरत हाल ख़राब थी पई, त भुट्टो साहब चयो जेकॾहिं अॼु आउं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हुकूमत में हुजां हा, अमेरिका जो यार दोस्त हुकूमत में हुजां हा, त अमेरिका ईअं ईरान ऐं अफ़गानिस्तान में अमेरिका खे अहिड़ा ॾींहं ॾिसणा न पवंदा। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में असांजे पाकिस्तान जे हुकुमरान जी इहा तारीख़ रही आहे ऐं लीडरनि जी इहा तारीख़ रही आहे त हू पंहिंजे मुफ़ादनि खे आॾो रखंदा आहिनि, पंहिंजे हू कॾहिं बि आवाम जे मुफ़ादनि खे, कॾहिं मुल्क जे मुफ़ादनि खे न ॾिसंदा आहिनि, उहो पंहिंजे मुफ़ादनि खे ॾिसंदा आहिनि। तंहिंजे करे इमरान खान ॾिठो त मुंहिंजे मुफ़ादनि में इहो ई आहे त आउं जेको आहे हाणे पोइ हिते वञा ऐं हीउ मामला कयां। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में इन्हनि जी असांजो बदकिस्मती इहा आहे त असांजे हुकुमरान जा ॾाढो आवाम ऐं मुल्क न आहे, उनजा पंहिंजा मुफ़ाद आहिनि। जॾहिं हू चाहींदा आहिनि त यू टर्न वठंदा आहिनि, जॾहिं चाहींदा आहिनि अॻिते स्टेटमेंट ख़तरनाक स्टेटमेंट ॾेई छॾींदा आहिनि ऐं उनजे लाइ कुझु बि न आहे। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में हीअ असांजे अलमियन जी तारीख़ जेका आहे उहा भरी पई आहे। ठीकु आहे, दी साहब वापसि सवाल ईंदासीं। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, आवाज़ अचे पियो सर? अवां ॾे जी राब्तो अवां सां कटिजी वियो सर। ॿिए टॉपिक ते अवां जी राय शामिल कयूं पिया। इमरान खान जेको अमेरिकी साज़िश वारो बयानियो आहे, उन ते जेको यू टर्न वरितो, उन खां पोइ छा थींदे ॾिसो पिया? तनक़ीद इमरान खान ते तमामु घणी थिए पई, पर छा उहो सभु कुझु वापसि बि थी सघंदो? ॾिसो, इमरान खान ते तनक़ीद जेका आहे उहा उनखे जेकॾहिं असेस कजे केयर करे रहिया आहिनि, उहा तनक़ीद हुनजा जेके अपोज़िट सियासतदान आहिनि उहे करे रहिया आहिनि ऐं उहे इन खां वधीक छिती तनक़ीद कंदा रहिया आहिनि। उन करे मां सम्झां थो त इहा तनक़ीद बराए तनक़ीद रहंदी, उन जो को इम्पैक्ट हुनजी जेका सियासत आहे या हुन जेका सियासी जेको मुस्तक़बिल आहे उन ते को वॾो न आहे पवणो। ऐं ॿियो इहो आहे त जेके पॉलिसी जा नुक़सान आहिनि उहे मतिलबु आहे त तारीख़ में पाकिस्तान खे तमामु घणा पवंदा रहिया आहिनि। उहे सियासत ऐं सियासतदाननि खां ॿाहिरि बि पवंदा रहिया आहिनि ऐं सियासतदाननि विधा आहिनि, पर छो त उहे कंहिं न कंहिं हवाले सां करनि किथे मंज़ूर नज़री हूंदी आहे, त उन करे हुननि जो को घणो असरु न आहे थींदो। इन करे मां सम्झंदो इहा इमरान खान खे
इन सियासी फ्रंट ते त भॼी वञी सघे थी, पर इन जो नुक़सानु थोरो इहो थींदो त जेको इमरान ख़ान जो वर्कर आहे, कमिटेड वर्कर आहे, उहो वर्कर इन मां हिकिड़ो हिसो हुनजो ज़रूरु बदगुमान थी सघे थो पियो। उन में जेका थोरी घणी कमी आहे उहा हुनजे वोट बैंक ताईं जेको टाइम वञी रहियो आहे उन में मतिलबु रिडक्शन जो को सबबु ज़रूरु थी सघे थो पियो। पर फ़िलहालु इन जी का अकाउंटेबिलिटी जो को मैकेनिज़म कोन्हे ऐं पोलराइज़ सियासत आहे, मतिलबु इदारा सभु पोलराइज़ आहिनि, पावर जा सभु मर्कज़ पोलराइज़ आहिनि, इन करे इमरान ख़ान खे को फ़र्क़ु न पवंदो। ऐं हींअर जेकॾहिं इमरान ख़ान अची थो वञे हुकूमत ते त असां ख़ुदि अमेरिका जी बि ॾिठी आहे त अमेरिकन्स इन में तमामु ख़ुशि हूंदा। त जेकॾहिं कल्ह जी ॻाल्हि हुई त हुनखे को वठी न वेंदा, जेकॾहिं हुननि जा के मफ़ाद पाकिस्तान सां लाॻापियल आहिनि, इमरान ख़ान उहो सर्व करे थो त लेस फॉरगेट इज़ली। सो इहो ॿिनि क्रूक पॉलिटिक्स जे विच में आहे, होॾां अमरीकी क्रूक्स आहिनि पहिरें नंबर जा, ऐं हेॾां खां हीअ बि जेका सूरत हाल आहे इहा अहिड़े क़िस्म जी आहे। इन करे मां सम्झां थो त इहो हिननि जे बिज़नेस जो प्लान ई ईअं आहे, इहो बिज़नेस प्लान तारीख़ी तौर ते ईअं हलंदो रहियो आहे। जी ठीकु आहे रफ़ीक मचानी साहब। इनाम भट्टी साहब मां ॿुधो पिया सर? जी मेहताब। इनाम साहब, हीउ जेको मामिलो आहे अमेरिकी साइफ़र वारे मामले ते इमरान ख़ान साहब जो यू टर्न, इन जा केतिरा ई रुख थी सघनि था। हिकु रुख त मसइलन इन जो इहो आहे त डिप्लोमेटिक प्लेटफॉर्म ते जेतिरो कुझु नुक़सानु पहुतो असांखे, उन जो अज़ालो छा मुमकिन थी सघे थो, ऐं उनखां पोइ जेको सिक्योरिटी आहे असांजी नेशनल सिक्योरिटी, उनखे रिस्क ते पहुचाए वियो, क़ौमी इदारनि खे गद्दार कोठियो वियो, इल्ज़ाम तराशी इमरान ख़ान कई ऐं पंहिंजी जेका सियासत आहे उनखे बूस्ट ॾियारण जी कोशिशि कई। इहो सभु कुझु कीअं पिया ॾिसो? हाणे इमरान ख़ान जे ख़िलाफ़ कंहिं क़िस्म जी का कार्रवाई बि थी सघे थी, जीअं मरियम औरंगज़ेब इशारो ॾिनो आहे? मेहताब थोरो इन खां पोइ ते वञूं जेकॾहिं त साॻियो ई जेॾीमहिल नवाज़ शरीफ़ इक़्तिदार मां निकितो त उनजी ॿोली बि एॾी सख़्तु हुई, हुन खणी थोरो मीर जाफ़र, मीर सादिक ऐं मिस्टर हैरी जा जेके आहिनि से उहे खणी लक़ब जेको आहे सो उन्हनि खे न ॾिना। बाक़ी त हुन बि घटि कोन कई, पर तव्हां ॾिसो त साॻियो ई उहा नून लीग वापसि इक़्तिदार में कीअं पहुची वई। सो पाकिस्तान में हिते इन्हनि शयुनि जी का बि एॾी वॾी इम्पोर्टेंस कोन्हे त केरु छा थो चए ऐं केरु कीअं थो करे। ॻाल्हि सिर्फ़ु इहा आहे त जॾहिं आशीर्वाद सां इक़्तिदार मिले थो ऐं जॾहिं लत हणी इक़्तिदार खसिजे थो त उते पोइ ईअं ई सभु कुझु थींदो रहंदो आहे। उन्हनि माण्हुनि वटि सियासी विज़न, पॉलिटिकल लाइन ऑफ एक्शन ऐं इंटरनेशनल जेका असां पॉलिटिकल सिनारियो में पंहिंजो वित वज़न उन्हनि जो कोन हूंदो आहे। पाकिस्तान में हिते आउं सम्झां थो ॿाहिरीं दुनिया बि हिननि खे सीरियस कोन वठंदी हूंदी। ॿाहिरीं दुनिया में बि जेका आलमी क़ुवतूं आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त असांखे असुलु डायलॉग कंहिंसां करिणो हूंदो आहे ऐं असुलु जेके आहिनि उहे इदारा जेके आहिनि जिन जी असुलु सघ ताक़त जेका मुल्क खे हलाए थी पई उन्हनि सां हुननि जी अलाइनमेंट सुधी हूंदी आहे, उहा उन्हनि जी जेका आहे सा बहितरु हूंदी आहे, हू उनखे ई ॾिसंदा रहंदा आहिनि। तंहिंजे करे आउं सम्झां थो डैमेज थोरो घणो थियो हूंदो, पर उन में डैमेज घणे भाङे उन शख़्स जो फ़र्द जो पंहिंजो थींदो आहे। ऐं उन जो वरी यकीन ॼाणो त माज़ी जी सॼी हिस्ट्री आहे उन अयूब ख़ान खां वठी करे, बल्कि अञा बि चइजे त लियाकत अली ख़ान खां वठी करे, त जिन जेके कमिटमेंट्स कयूं इंटरनेशनल इस्टेब्लिशमेंट सां, उहे जॾहिं उन्हनि पूरियूं न कयूं त पोइ उन्हनि सां वरी छा थियो उहो तव्हां सभु ॾिसंदा था अचो। त हीअ बि हींअर बि वरी जेका हिन जो यू टर्न आहे उहो तव्हां साॻियो ई ॾिसंदो त कंहिं ॼाणे वेही साहब वञी अमेरिका पहुचंदो ऐं उते हू वरी हिते जे अवाम खे इहो ॿुधाईंदो त ॾिसो मां पैंट शर्ट ऐं 3 पीस जे बजाए पिशावरी चपल पाए वियो हुउसि ऐं शलवार कमीज़ पाए वियो हुउसि, तस्बी बि हथ में हुई ऐं उन वाइट हाउस में वञी करे पाकिस्तान जो शान मान शौक़त जेको आहे सो उहो तमामु वॾो बुलंद करे आयो आहियां ऐं उन्हनि खे पंहिंजूं शर्तूं मञराए आयो आहियां। ऐं हुते अंदरूने खाना वरी हूंदो इहो त सिर्फ़ु साहब चांहि पी मोटी ईंदो, बाक़ी जेको आन मान शान आहे उहो सभु हुननि खे ख़बर आहे त कंहिंसां असांखे तय करिणो आहे। त हिते पाकिस्तान में ईअं ई थींदो आहे। अवाम खे सोचणु खपे, इहो पाकिस्तान जे अवाम जे लाइ मैसेज आहे, उन्हनि खे इहो सम्झणु खपे त हीउ जेको बयानियो सियासतदान अख़्तियार कंदा आहिनि उन्हनि जो हक़ीक़ी तालुक़ु इन्हनि शयुनि सां आहे बि या उनजो इन सां तालुक़ु न आहे। त आउं त इहो थो सम्झां त हीउ सभु जेके मामला आहिनि उन में हिननि वीचारनि खे रुॻो कुर्सी खणी ऐं उनजे कढ हलाईंदा वठंदा आहिनि। तव्हां जेको मिस्टर यूटर्न ख़ान थी वियो आहे, हिन में यूटर्न ख़ान जो ॾोह कोन्हे, उन कुर्सी जो ॾोह आहे। कुर्सी जाॾे फिरे थी उनजो टर्न ओॾे ई थो थी वञे। जेकॾहिं कुर्सी उहो सिधी हिकु हंधि पई हुजे त उहो हमरा सिधो जेको आहे सो उन ते वञी करे वेहे ऐं अहिड़ा यू टर्न उनखे न वठिणा पवनि। पर हाणे उनखे जितां कुर्सी नज़र ईंदी उन पासे उहो टर्न वठिणो थो पए। त इहो ईअं ई आहे जीअं रोड ते जेॾी महिल तव्हां गाॾी हलाईंदो ऐं तव्हां जेकॾहिं गूगल जे ई उन ते
हलंदो डायरेक्शन्स ते त गूगल जे डायरेक्शन्स में जेके उनखे शयूं ॿुधायल हूंदियूं कहिड़े रस्ते तां वञिणो आहे त उते तव्हांखे बार बार बि थी सघे थो यू टर्न वठिणो पए ऐं उनजे ई करे यू टर्न वठंदा रहनि था। त इमरान ख़ान जे इन सॼे मौजूदा फाइनेंशियल टाइम्स खे ॾिनल इंटरव्यू मां त लॻे ईअं थो त हू हाणे इंटरनेशनल इस्टेब्लिशमेंट खे बि इहो ई ॿुधाइण थो चाहे त मूंखे सिर्फ़ु हिते लोकल मक़ामी तौर ते पंहिंजा जेके मामला हुया उहे सिधा करणा हुया, बाक़ी असली तौर ते मुंहिंजो इन्हनि शयुनि सां को बि एॾो वॾो टकराव कोन्हे। दुनिया जो जेको माई बाप आहे, जेको असुल ताक़त आहे, उन सां आउं दोस्ती सां ई हलणु चाहियां थो। वरी हितां जे माण्हुनि खे इहो ॿुधाईंदो त आउं पाकिस्तान जो मां जॾहिं हुकुमरान हूंदुसि त अमेरिका जी ग़ुलामी न कंदासीं, पर उन सां ईअं ई जीअं हुन जा हिंदुस्तान सां तालुकात आहिनि ईअं असां सां हुन जा अहिड़ा तालुकात हुजणु खपनि ऐं अहिड़ा ई असां रखंदासीं। सो आउं सम्झां थो त इन जो को बि इन सां फ़र्क़ु कोन थो पए। इहे सभई तव्हां वरी ॾिसंदो ॿिए ॾींहुं जॾहिं इलेक्शन्स थियूं, थी सघे थो ईंदड़ इलेक्शन्स में के मामला सेट थी वञनि ऐं वरी उते का नई तब्दीली बि अची वञे। जी ठीकु आहे प्रोफेसर इनाम भट्टी साहब। इदरीस लेगारी साहब आउं ॿुधो पिया सर? इदरीस साहब, इमरान ख़ान लॻे ईअं पियो त हाणे वञी करे शायदि अखि पटी आहे, जॾहिं पाणी जेको आहे उहो तार थी वियो ऐं ॿुॾण जो जॾहिं ख़तरो पैदा थी वेंदो आहे त पोइ माण्हू हथ पेर हणंदो आहे। त इमरान ख़ान साहब शायदि हाणे इहा कोशिशि कनि पिया जेका उन्हनि खे कुझु घणो वक़्तु अॻु करणु खपे हा। इमरान ख़ान जे करे हाणे दिफ़ाई पोज़ीशन वरिती आहे या मुख़्तलिफ़ अहम मामलनि ते यू टर्न वठनि पिया, इन में कुझु देरि थी वई आहे इदरीस साहब? मेहताब अली साहब ॾिसो, इमरान ख़ान जेको एलिगेशन जेको अमेरिका ते हुयो न, आऊं ॾिसां थो माना 2011 खां वठी पाकिस्तान ऐं अमेरिका जा तालुकात अहिड़ा कोन रहिया आहिनि जेके 47 खां वठी 2011 ते रहिया आहिनि। त पर पोइ बि इमरान ख़ान खे हिकिड़ी जी इदरीस साहब, इदरीस साहब ॿुधो पिया? आवाज़ अचे पियो हाणे? इदरीस साहब जी बि नेट वई। इदरीस साहब जी बि नेट वई। अची जी इदरीस साहब अचे पियो आवाज़? जी आवाज़ अचे पियो, प्लीज़ कंटिन्यू कजो। मुझे लगे ही तो जेके हुनजे जेके बैकडोर में जेके ॻाल्हियूं जेके थियनि थियूं शायदि उन जो ई को नतीजो हुजे, किथे न किथे उहे ॻाल्हियूं कामयाब थी हुजनि या किथे न किथे का डेवलपमेंट थी हुजे, त उनखे मद्देनज़र रखी इमरान ख़ान जेको आहे न इहो हिकु बैकफुट ते बि वियो आहे। ज़रूरु किथे न किथे ग्रीन सिग्नल मिलियो आहे या के न के मामला आहिनि जा थिया आहिनि। हिकु ताईं माना रुॻो अमेरिका जे इशू ते जेको या हुन सम्झियो हूंदो त ठीकु आहे 5-7 महीना जेको नैरेटिव हलियो, हाणे वधीक ज़रूरत कोन्हे। ॾिसो उन सां गॾु हुन सॉरी कया त रूस ॾे मुंहिंजो वञण बि ग़लति हो। हाणे को ईअं चई सघे थो त पहिरीं जेको माण्हू बार बार चई चुको आहे त मूंखे रूस सां असांखे छो न राता अहिड़ा हुअणु खपनि, छो न तालुकात अहिड़ा हुअणु खपनि, ऐं उहे वेठो चए त इहा मुंहिंजी ग़लती हुई। माना जंहिं चमते खे मना कयो पियो त उहे धणी जस्टिस उहे चवंदा सही आहे। पर हाणे ज़ाहिर आहे ऐं ईअं ई अॻिते जेके ॿिया मामला जेके लॻनि पिया इमरान ख़ान जा, उन्हनि में बि मुमकिनात मामला इमरान ख़ान जा के मामला जेके आहिनि ॻाल्हियुनि तां जेको विथड्रा करे पंहिंजे असुल जेको मौक़ुफ़ आहे उन तां हटी वञे। ऐं इहो चवनि पिया त जेका असां जेका हिनजी हाई कमांड आहे PTI जी, उन बि रियलाइज़ कयो आहे, उहे इमरान ख़ान खे इन ॻाल्हि में मोटिवेट करण में कामयाब थी विया आहिनि त असां जेको सख़्तु मौक़ुफ़ जेको रखियो आहे अमेरिका जे ख़िलाफ़ु ऐं इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ु जेको मौक़ुफ़ रखियो आहे, पर जेकर असां इक़्तिदार में अचणु चाहियूं था, उहो बि ईंदड़ इक़्तिदार में अचणु चाहियूं था या के सुठियूं सीटूं हासिलु करणु चाहियूं था, इहो असां मौक़ुफ़ रखियोसीं, असांखे कंहिं बि तरह सां फ़ाइदो न आहे। त जेकर इन ॿिन्ही फ़ैसिलनि मां जेका ॿिन्ही स्टेटमेंट्स मां लॻे हीअं पियो त मां जेके आहिनि त उन्हनि खे बि ज़रूरु किथे न किथे को ग्रीन सिग्नल अहिड़ो क़िस्म जो मिलियो आहे या का अहिड़ा मामला थिया आहिनि ऐं अहिड़ा पार्टी बि रियलाइज़ कयो आहे त भला असांजे तरफ़ां जेका असां इहो बयानु ॾेई असां त असुल उन खां बि पोइ ते हटिया आहियूं। त मुंहिंजे ख़्याल में जेका नई डेवलपमेंट थी आई उन पस मंज़र में इमरान ख़ान जो इहो बयानु जेको मौक़ुफ़ जो आयो आहे ऐं थी सघे थो कुझु ॾींहं खां पोइ वरी कुझु ॿियनि शयुनि ते बि इमरान ख़ान मथां पोइ ते हटे बयानु त पंहिंजे असुली जेको मौक़ुफ़ अख़्तियार कयो वेठो आहे, जेको जंहिंखे असुली मौक़ुफ़ चए थो उन तां शायदि हटे। ठीकु आहे इदरीस लेगारी साहब। प्रोफेसर इनाम भट्टी साहब आख़िरी 1 मिंट आहे सर। मरियम औरंगज़ेब साहिबा चवनि पियूं त पार्लियामेंट ॿियनि इदारनि खे गद्दार चवण खां पोइ मामिलो ईअं ई ख़तमु न थींदो। इमरान ख़ान जेको हाणे इहो बयानु ॾिनो आहे, सम्झो पिया त हाणे हिन मामले ते का वरी नई वाइब्रेशन जेका आहे पॉलिटिकल सिचुएशन्स में ऐं उन में ईंदी मुल्की सूरत हाल में? महताब इहे सिर्फ़ु बयानबाज़ी आहे। हींअर अॼु सम्झां थो ख्वाजा आसिफ़ बि पंहिंजो फ्लोर ते इहा ई ॻाल्हि कई आहे त हिकिड़े इख़बार खे बयानु ॾियण सां मामिलो ख़तमु न थींदो, उनखे उनजो जेको आहे सो अज़ालो भरिणो पवंदो। त बयाननि जी हद ताईं त ठीकु हूंदो, पर जेॾी महिल मामला ठीकु था थी वञनि कंहिंजा कंहिं धुर सां त ख़ुदि हिननि खे ई ख़बर कोन थी पए। इमरान ख़ान खे ख़बर कोन पई त कीअं नून लीग ऐं पीपुल्स पार्टी वापसि इक़्तिदार में अची वई। ईअं ई सुभाणे
हिननि खे बि ख़बर कोन पवंदी त इमरान ख़ान कीअं वापसि इक़्तिदार में अची वियो। तंहिंजे करे हीअ सिर्फ़ु बयानबाज़ी जी हद ताईं आहे, असुलु इहा हिननि खे बि ख़बर आहे पाण खे। ऐं हीअ सभु जेके मुक़ररियूं ऐं इहे सभु मामला जेके आहिनि उहे हिननि जे हथ वस में बि कोन्हनि, उन्हनि जा बि असुलु मामला ॿियनि हंधनि ते जिते तइ थियनि था उहे ई थियनि था। हीअ त उन जे बदिले में सिर्फ़ु पंहिंजा रिलीफ वठणु चाहिनि था। किन खे पंहिंजो इक़्तिदार उहो किन खे न बल्कि इन्हनि सभिनी खे असुलु तरजीह इक़्तिदार आहे, उन मां उहे बेनिफिशरी थियनि था सिर्फ़ु इक़्तिदार हासिलु करण लाइ। ऐं इक़्तिदार हुननि खे खपे थो पंहिंजे ज़ाती मुफ़ादनि लाइ। जेकॾहिं इक़्तिदार जमहूरियत जी मज़बूती लाइ ऐं पार्लियामेंट जी मज़बूती लाइ ऐं अवाम जी ख़ुशहाली लाइ जेकॾहिं हिननि खे खपंदो हुजे हा तॾहिं बि बहितर हो। त तंहिंजे करे आउं सम्झां थो मरियम नवाज़ जे हिन बयान सां को बि फ़र्क़ु कोन थो पए। ऐं सुभाणे ओचितो ई इमरान ख़ान जेकॾहिं कंहिं वापसि ॻाल्हियुनि खां पोइ नतीजे में अॻिते वधी आयो त हुननि खे ख़बर बि न पवंदी। जी ठीक है इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच सर। इदरीस लिगारी साहब, थैंक यू सो मच। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडिल साहब, अवां जी वॾी महिरबानी, थैंक यू सो मच। नसीब मेमन साहब, अवां जी वॾी महिरबानी। राज़ीन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेकी पीपल्स पार्टी जा चेयरमैन आहिनि, परॾेही वज़ीर बि आहिनि, सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, उन्हनि पारां अॼु बोर्ड मुतासिरनि जी बहाली रिलीफ जे हवाले सां इजलास जेको आहे उनजी सदारत कई वई। ऐं बिलावल भुट्टो साहब वॾे वज़ीर खे सख़्तु हिदायतूं ॾिनियूं आहिनि त थधि में वाध थी वई आहे, तंहिंजे करे बोर्ड मुतासिरनि खे फौरी तौर ते रिलीफ पहुचायो। वॾे वज़ीर कुझु फिगर्स जेके आहिनि उहे बि बिलावल भुट्टो ज़रदारी साहब सां शेयर कया आहिनि। उन सां गॾो गॾु वरी ॻाल्हि ॿोल कई त इमरान ख़ान जेको अमेरिकी साज़िश ऐं अमेरिकी साइफ़र वारे बयानीअ तां थोरो पुठिते हटियो आहे। ऐं इंटरव्यू दौरान उनजो चवणु आहे त हाणे अमेरिका सां तालुकात लाॻापा बहितर करणु चाहियूं था। साइफ़र वारो मामिलो घणो पुठिते रहिजी वियो आहे। इन ते इमरान ख़ान ख़िलाफ़ु तनक़ीद जो सिलसिलो बि हलंदड़ आहे। अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।